बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणाराम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। पहिरियों हिकु ॻाल्हि ॿुधायांव दादी जन जी। अॼु करामत थी आहे, पर मां उहा उनखे चई त आहे तारीख़, पर मूंखे वरी पोइ ॿी ॻाल्हि पई सूझे। दादी जन जो जनमदिन हिन फगुण वारी 15 तारीख़ जेका ईंदी आहे नी, उन ते मल्हाईंदियूं आहिनि। उते अहमदाबाद वारियूं सभु अहमदाबाद वारा बि मल्हाईंदा आहिनि ऐं सूरत वारा बि। चङा साल थिया त जेका 15 तारीख़ कंदी आहे न, उन जे घर माना सभु थी केक वेक कटींदियूं हुयूं। त उन खे राति निंड में आयो आहे त तूं जो पंहिंजे घर थी केक कटे, मुंहिंजे घर जो सत्संग थिए थो, पोइ उते छो न तूं केक कटियो। त अॼु दादीअ जे नूंहं फ़ोन कयो जानवीअ, चई पोइ हाणे कीअं कयूं, 15 न हाणे 16 कटियूं। त मां चयोमांसि हा 16 कटिजो। पोइ मां मंझंदि जो सुम्ही पई हुअसि त मूंखे ख़्यालु आयो 16 जो मां चयोमांसि तंहिंखां हीअ 5 हेॾी वॾी साईं लैणाराम जो जनम त उन ते कटिनि नी, ऐं इहा 5 बि दादी जन जे घर ई थींदी आहे। 16 दादीअ जी आहे तारीख़, पर जनम त वरी साईंअ जो हे थियो नी, त छा कजे। मां त हुनखे भले चई छॾियो 16, पर पोइ मूंखे मंझंदि जो वरी ईअं पियो थिए त कहिड़ी सही थी तारीख़। दादीअ ते जनम जो निंड में ॾिठनि न, जनम जो हा त पोइ दादीअ जी 16 थिए न। दादीअ लैणाराम जी जनम ॾींहुं अथनि कोन, हे त ईअं ई कंदियूं निंड में त इहो ॾेखारियो अथई न भई तुंहिंजे घर थिए। हा, त हीअ 5 बि दादीअ जे घर ई थींदी आहे। मां भई जनम त थियो न साईंअ जो। पाण कीअं साईं लाला राज जी छठी ईअं कईसीं, ॾिठीसीं साईं लाला राज जी, पर ख़बर कोन हुई त साईं लैणाराम जे जनम खां वठी घणे आहे उहा कयूं था न छठी। भई साईं लाला राज जी न, पोइ मां चवां पई मां सुबुह जो कंदियूं 11 बजे। हा, उते बिनन थींदी आहे, शाम जो बिनन हूंदी धाम सां मना कंदा। अॼु त सुखराम दास में आहे न हींअर। उहो त हींअर ई हिन दफ़े भले सो न त हींअर फ़ोन कयनि त उते बि कटींदासीं। सुखराम दास में त न हींअर भंडारो कंदा न, अॼु हथ प्रसादी रखी अथनि। हा, पर जेको बि कंदा त सही न, हूअं भंडारो कंदा दरबार में रखी हा हा हथ प्रसादी हूअं त जोर भंडारो कंदा हा। उते 9 बजे बंदि थो थी, कल्ह खां 9 लॻे 9 हिते बि थींदो न, सुभाणे खां। त हाणे छा कजे, कल्ह फ़ोन कयूं न, हींअर कयूं न। हा, शुभ कम में देरि तारीख़ वॾी आहे, फ़ोन कंदव तो करे छॾींदा हुते न, इहो उन लाइ छॾे पोइ सत्संग चालू। मां बि ईअं तॾहिं इहा ॻाल्हि कढी। पाण में ते घुरायूं हा, मूंखे मन में हो केतिरो पहिरीं गुरदास हाँ भाभी असांजा बि विझोसि केक में जेको थी। बोल सतगुरुदेव भगवान इहो शक्ति बनी ॾही वठी वांदी थी मुंहिंजी नूंहं।
वाली कड़ी पाने से थोड़ी वो पूरी करे लगा वठो न टीचा तो कमल भगत है सौ वठी निकली कमल भगत जो वठो तो नए तो याद तो इतना नहीं होती तो मैं मिले नहीं तो यहाँ पीछे मेले जा ॾींहं वरी कहिड़ा आहिनि। दीदी कमंदी वाले की तो मना भले बुखार हुजे कुझु बि हुजे सहज सहज आनंद में सभु कमु पती था वञनि उमंग वारो सभिनि खे इहा ॻाल्हि वणे थी मेले जी त इहो अकुल तव्हांखे ॾिनो की इहो ॾाढो सुठो कयो अथव हिन सभु खे माना गुरूअ जी सुफ़त बि थिए न दुनिवी तकलीफ़ूं ॾिसी मालिक जे चरणनि ॾे डोड़ इंसान जी ओट छॾ तूं उन ॾे हिकु क़दम हलंदे त मालिक तोॾां 10 क़दम ईंदो दुनवी तकलीफ़ूं ॾिसी जे तो उन ॾे डोड़ त हू भई मदद कंदो छो जो दुनिया जा माण्हू त मदद कंदा कोन जेको सो किरियल खे केरींदा त जे तो मालिक ॾे वेंदे त भई इहे दुख बि जेके आहिनि उहे बि दूर थी वेंदा असां हुन ॾे हिकु क़दम खणंदासीं त हू चए थो 10 ईंदा पर मां चवंदी आहियां 10 न अलाए हज़ारे लखे क़दम तो हू अचे असां ख़ाली हिकु क़दम खणूं हिन ॾे उहो हिकु असां नथा खणूं जो संत दीदी ॿुधाए पियो हा त हिकु माई बि फर्श पई हुजे घर में फर्श पई हुजे त हिकिड़ो संत आयसि माना फ़क़ीर आयसि त चईसि भिक्षाम ॾे त माई चएसि पई तूं बि हली थो अची असां कम कारियूं कयूं हींअर ऐं तूं पियो थो रुॻो चई हींअर कोन्हे वञ चईसि भिक्षाम ॾे माई कुझु न कुझु हूंदा ई मूंखे ॾे चईसि चयोमांइ न मूं वटि कोन्हे माईअ खे बि लॻा खार 2-3 दफ़ा न चएसि उहो संत हर घरे चएसि मूंखे भिक्षा ॾे भिक्षा ॾे माईअ छा कयईं जेको पोतो पट पई हुजे न पोतो खणी संत ॾे ईअं खणी छॾियईं संत ईअं करे पकिड़े वरितईं पकिड़े ऐं पोतो खणी संत हली वियो नंदीअ ते वञी उहो पोतो धोतईं नंदीअ में धोई कयईं उन पोते खे साफ़ करे पोइ उहो उस ते सुकायईं उस ते सुकाए पोइ उन मां ईअं करे वटियूं ठाहे सचे गिह जो ॾीओ रोज़ु ॿारींदो त जीअं माना चए पियो संत भई जीअं ॾीओ पियो ॿरे तीअं हुन माईअ जी ऊंदहि पाप सभु निकिरंदा पिया वञनि माई वई निर्मल थी वई त हुन सुजाग थी वई हुनखे ॾाढो थियो त मां संत सां ईअं छो कयो संत खे ॻोल्हणु निकिती चईंसि मां त ॾाढी भुल करे वेठी आहियां हीअं मां पोतो चिड़ में हुअमि कम में नुंहुं वेठी हुई नुंहुं खे बि औलाद कोन्हे उहा वेठी हुई ऐं मां पे पट उगां तूं पियो हर करे चई ॾे तेॾीमहिल कुझु उहो बि कोन त मां खार में खणी तो ॾे उछलियो चईसि माई तो ॾिनो अथई पोतो त मिलंदई पोटो त 12 महीने पोटो बि ॼावसि त चवनि पिया उहो संत पियो चए त हीअ जॾहिं माई बुराई नथी छॾे त मां पंहिंजी भलाई छो छॾियां हीअ बुराई पंहिंजी नथी छॾे त चई संत अहिड़ा निर्मल हूंदा आहिनि भले पाण केतिरो कीअं कयूं न पर उहे एॾा दुआऊं ॾींदा ई रहंदा आहिनि कम कंदा ई रहंदा आहिनि संतनि जो सुभाउ ई इहो आहे भलाई करणु हुन जो सुभाउ आहे जे पंहिंजी मदद पाण कंदे त मालिक बि मदद कंदई आलसिन तां ईश्वर बच हटायो छॾे पंहिंजी मदद पाण कंदे त मालिक बि कंदई पंहिंजी मदद माना उहा आहे हिमत असां कंदासीं त हू मदद कंदो जे तो आलसिन तां ईश्वर बि हथु हटाए छॾींदो आहे आलस जो असां कंदासीं कुझु कंदासीं ई न त भॻवान बि छा कंदो त जेतिरो थिए पाण महिनत कंदा अचूं उदम कंदा अचूं महिनत कंदा अचूं त आख़िर मंज़िल ते पहुची वेंदासीं पोइ त हू मदद करण लाइ तयारु आहे पर पाण कुझु त कयूं न सफ़ा ईअं न त सभु हू करे पाण थोरो कयूं त हू भले ॾहुणो कंदो
ए मन ईअं न ॼाण त जेतिरा माण्हू वधीक था साराइनि या पूॼनि ओतिरी वधीक रूहानी तरक़ी थी रही आहे। जेकॾहिं पाण पूॼाइण मां ख़ुशि थो थी त इहो रंज तो मथां आयो की आयो। सारा ते ऐं पूॼाइण ते ख़ुशि थींदासीं त चए थो इजो रंज तो मथां आयो की आयो। छो जो असां सारा जे लाइक़ु आहियूं ई कोन। सारा लाइक़ु आहे उहो हिकु गुरू जेको अहिड़ा कम करे थो सुठा। असां कुझु कोन आहियूं। दादी जन चवंदा त सारा ॿुधी ख़ुशि न थींदव न त पोइ निंदा ॿुधी वरी दुख बि न थींदव। छो जो सारा बि उन जी सम्झो त निंदा बि उन जी। पोइ तव्हांखे न को दुख थींदो न को ख़ुशी थींदी। हिकु जहिड़ा थी रहो। छो जो सारा असांजी कोन्हे। असां अहिड़ा आहियूं ई कोन जो असांजी सारा माण्हू कनि। चवंदा निंदा ॿुधी पाण ख़ुशि थियो। पर असां निंदा ॿुधी ख़ुशि त कोन था रही सघूं। अलाए छा थो थी वञे असांखे। हीअं मूंखे छो चई, हीअं मूंखे छो चई, मां इहो कमु कयो बि कोन तॾहिं मूंखे हीअं चई। अहिड़ा अनेक ऐब असां में आहिनि। अनेक ग़लतियूं असां में भरियूं पयूं आहिनि। पर पोइ बि पाण खे ईअं सम्झंदा आहियूं त मां बेऐब आहियां। न त असांखे जहिड़ा इहे गुरू कामिल मिलिया आहिनि न फ़क़ीरनि जो माना असां अञा मतिलबु नथा सम्झूं। साईं लालारा चवंदा नी हद टपे सो थे ओलिया, बेहद टपे सो थे पीर, हद बेहद ॿई टपे सो थे फ़क़ीर। फ़क़ीरी एॾी वॾी आहे त असांखे अहिड़ा गुरू मिलिया आहिनि फ़क़ीर। सभा माना सम्झ निर्लेप आहिनि। कुझु बि कनि न त हुननि ते लेप कोन्हे, न पाप न पुण्य। हू सभ में हिकु जहिड़ा आहिनि। हू धरतीअ खां 2 फुट मथे हलंदा हुआ। हुननि जा पेर ज़मीन ते कोन हूंदा हुआ, मथे हलंदा हुआ। हुननि जी एॾी कमाई। त अहिड़ा गुरू असांखे मिलिया आहिनि। पोइ बि जो असां उन्हनि मां न वटियूं त असांखे सच हैफ़ हुजे। मानुष जनम में बि न कंदासीं त कॾहिं कंदासीं। हे मौक़ो आहे असांखे करण जो। नंढी साईं सां गॾु चकीअ वारा हिन जो कमनि था त घर वियासीं उन हलियासीं त साईं अचूं पिया त बरसाति ठही वई। ऊंदहि अंधकार बरसाति। साईं चए पियो ॼाण बरसाति पवंदी, हलो 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 झटि हलूं, डुकूं पायूं। ते ॾिसूं केरु थो अॻु पहुचे। न सच में दातार खे ॾिठोसीं धरतीअ ते पेर न हुअसि। साईं ईअं पिया हलनि, असां पुठियां डुकूं पिया, पर साईं माॻे धरतीअ खां मथे पिया हलनि। इहो त ॾिठोसीं तजुर्बो। चित्तौड़ में बिलाइन ॾिठो। हा चित्तौड़ अहिड़ा हुआ दातार। ऐं मेले में केॾी त संगत जी संभाल कंदा हुआ। सभिनी खां हिकु ॼणे खां पुछंदा तो रोटी खाधी, तो रोटी खाधी, तो रोटी खाधी। पाण पोइ खाईंदा हुआ, पहिरियों संगत खे खाराए। शादी पर नंढड़ी में त चवां थी न लेटर में वयूं। साईं झटि उथी करे हुतां लोटो भरे करे खणी आया। जेसीं मां बीठी मान लेटर में वयूं त लोटो चवांसि साईं तव्हां कीअं भरे आया आहियो। जीअं असांजी तव्हां शेवा हुते कंदा आहियो असां तव्हांजी कयूं न। अहिड़ी शेवा करण लाइ दातार आया। तेॾी महिल बीठा जेतिरी देरि मां बीठी हुअमि चयोमांसि साईं तव्हां वञो, मां हितां खणा थी। डम भरियो पियो आहे न, मां खणा थी। लोटो भरे करे खणी आया। ए मन शुरूअ में जॾहिं सतगुरु शरण आयो हुई तॾहिं जहिड़ो त्याग ऐं वैराग तो में हो ऐं अभ्यास में मन लॻंदो वई। हाणे बि अहिड़ो लॻे थो या न? जे न त चइबो त नफ़े बदिरां घाटे में। पहिरियों शुरू में नाम वठिबो आहे न, संतनि सां संग कबो आहे, सत्संग ॿुधबा आहिनि त ॾाढो माना मन हू थी वेंदो आहे भई जेकर इहो ई कमु कयूं, ॿियो कमु कयूं ई न त चए थो उहे ॾींहं यादि कर ऐं हींअर यादि कर। हाणे बि अहिड़ो मन लॻई थो या न? जे न त चइबो नफ़े बदिरां घाटे में आई। ॾींहों ॾींहुं पाण वधणु खपे, उमंग थोरी कमाई वधाईंदा वञूं आस्ते आस्ते करे। हे मर्द जो वापारु कनि था, पोइ
पहिरियों थोरे थोरे खां शुरू कंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि न हाणे हीअ शइ बि रखूं, हाणे जेकर हीअ शइ बि रखूं, थोरो वधायूं, अञा थोरो वधायूं, त असांखे बि इहो वधाइणु खपे। सचो धन असांखे कमु इहो ईंदो। ॿाहिरियों धन त सभिनी खे ख़बर आहे हिते ई पियो हूंदो, कोई न को खणी वियो आहे, न को असां खणी वेंदासीं। त हे धन कठो कयूं असां, नाम रूपी सचो धन जेको असां सां गॾु हले, हिते बि साथ ॾिए उते बि साथ ॾिए। हिते बि त साथ ॾिए थो न, जेके नाम जपनि था उहे केॾा सुखी, ॿिया आहिनि छा सुखी? पैसे वारा त घणेई आहिनि दुनिया में, घणनि ई खे पैसो आहे, बंगला गाॾियूं सभु आहे, पर जंहिंखे अंदर जो सुख न हूंदो त उहे सुखी कोन हूंदा। ऐं जंहिंखे नाम हूंदो, अंदर में संतोष हूंदो, अंदर में शांती हूंदी, त उहे सदाईं सुखी सुखी आहिनि। छो जो नाम खां सवाइ ॿिए कंहिं में सुख आहे ई कोन। जंहिंखे संतोष आहे उहे सुखी आहिनि। ॿियनि सां विढ़ण बदिरां पाण सां विढ़े ऐं आत्म बल सां विकारनि खे जीते। जेकॾहिं हिकु साल में हिकु विकार खे पारों पटे कढे त बि घटि मथ वारो न चए। हिकु साल में हिकु विकार, त असां इहो हिसाबु लॻायूं असांखे घणा साल थिया आहिनि हिन राह में आहे, सत्संग ॿुधंदे संतनि जो संग कयो आहे, नाम वरिते, घणो टाइम थियो आहे, त इहो त हिसाबु कयूं। हिकु साल में हिकु विकार कढूं त बि चए थो घटि मथ वारो तूं न चए पई। केॾो टाइम ॾिनो अथई, आत्म बल सां चए थो विकारनि खे अची, ॿियनि सां विढ़ण जे बदिरां पाण सां विढ़, मन सां विढ़णो आहे पाण खे। असांखे रोज़ रोज़ रूहानी तरक़ीअ लाइ नओं उधम करणु घुरिजे, न कि थोरी तरक़ी ॾिसी ढिढ भरिजी वञे। थोरी तरक़ी ॾिसी वरी ईअं ढापजी न वञूं, रोज़ु नओं उधम कयूं। अॼु एतिरो कयो आहे त सुभाणे एतिरो कयूं, अॼु 15 मिंट वेठी आहियां त सुभाणे 20 मिंट वेही ॾिसां, अॼु हे कमु कयो आहे त सुभाणे हे बि कयां। ईअं न त हाणे मां बसि सत्संग में रोज़ु वञां थी त मां सभु कुझु करे छॾियो आहे, न, रोज़ु नओं नओं उधम हिन राह में कंदा अचूं। पाण खे विकारनि में फासाइण जो मौक़ो न ॾे। बुराई करे पछताइण खां बुराई न करणु बहितर आहे। बुराई करे पोइ जो पछतायूं त तंहिंखां कर ई न बुराई, उहो सुठो आहे। हिकु वारी बुरी आदत में फाथे त पाण छॾाइण मुश्किल थी पवंदई। पाण सां जुद कर, जेसीं मन ते फतह न पाई तेसीं इंद्रियनि खे जोरी रोक। जे ढिलो थींदे त वॾी हाञी रसंदई। ढिलो थींदे त वॾी हाञी रसंदई। ढिलो न थी, बसि कंधो अचु, कदम अॻिते खां अॻे वधाईंदा अचूं असां। ढिला थी ईअं वेही न रहूं त हाणे थकिजी पिया, हाणे मां इलाही करे छॾियो आहे। जेतिरो कंदासीं एतिरो अॻिते वधंदासीं, जेतिरो कंदासीं एतिरो अॻिते वधंदासीं। सभु ख़्वाहिशूं त्यागे सतगुर शब्द जो अभ्यास करे त सभु ख़्वाहिशूं पूरियूं थियनि। सभु त्यागे छॾियूं, हिकु गुरूअ जो अभ्यास कयूं त पोइ सभु इच्छाऊं पूरियूं थींदियूं। संतनि त्याग कयो आहे न, पोइ ॾिस कीअं संतनि जे पुठियां माया फिरे थी, चरणनि में पई हूंदी अथनि संतनि जे। पर पहिरियों त हुननि त्याग कयो न, पहिरियों मोह रखनि हा, त पोइ हिन मंज़िल ते न पहुचनि हा न। मूंखे त दादी जन वारी ॻाल्हि विसरंदी कोन्हे। दादी जन खे मुंडी पातल हूंदी, मां इलाही दफ़ा इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। पंचरत्न जी जेका न हूंदी आहे उहो गन, उहो हुअसि मथां टिक सोनी। त साईं लालाराज हिते राजकोट हुआ दादी, त साईं लालाराज पुछनि था सुंदरी मुंडी पाती अथई? चईसि हा साईं मुंडी पातल आहे। त चईसि पोइ इहा मुंडी हरिराम खे ॾींदी? दादी चईसि हा। सोनी मुंडी केरु ॾिए छा? दादी उहा मुंडी लाए दादा हरिराम खे ॾिनी।
त हिकु मुंडी ॾिनई त दादी जन खे घणियूं मुंडियूं मिलंदियूं हुयूं, पर जे तेॾी महिल उन में मोह रखनि हा, न ॾियनि हा त जे तूं पहिरियों त्याग कर, सभिनी इच्छाउनि जो त्याग करे छॾ त सभु इच्छाऊं पोइ पाण ई पूरियूं थी वेंदियूं। ए मन रूहानी नफ़े घाटे खे पूरी तरह तूं ॼाणी आहे त कॾहिं बि विषयनि विकारनि तरफ़ घिरजी न वञी आहे, मगर अफ़सोस जो तोखे उनजी पूरी ॼाण कान्हे। सतगुर खे उनजी पूरी ॼाण आहे ऐं उनखां तुंहिंजो घाटो बर्दाश्त नथो थिए। तंहिं सबबु कॾहिं नरमीअ सां कॾहिं सख़्तीअ सां तोखे उन तरफ़ खां रोके थो। कॾहिं कॾहिं सतगुर जी उहा कारवाई तोखे नथी वणे, मगर हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं तूं सतगुर खे सचो साजन सम्झी संदसि दिलियां शुक्रगुज़ारी कंदे। रूहानी नफ़े घाटे जी असांखे ख़बर कान्हे, पर उनखे सभु ख़बर आहे। पोइ कॾहिं चए थो नरमीअ सां, कॾहिं सख़्तीअ सां, कॾहिं प्यार सां सम्झाईंदा आहिनि, कॾहिं दड़को बि ॾींदा आहिनि, पर संतनि जे दड़के में बि कृपा भरियल हूंदी आहे। उहो जॾहिं असां सम्झूं त उहा कृपा थिए असांजे मथां। हुन में ईंदो आहे न, संत जिणके मीठा लागे, संत दड़को ॾिए त बि असांखे मिठो लॻणु खपे। उन्हनि में का न का करामत हूंदी आहे, हर बात में करामत गुरू की। पोइ भले दड़का ॾिए त बि उन में राज हूंदो आहे। पोइ चए थो कॾहिं कॾहिं गुरूअ जी कारवाई उहा तोखे नथी वणे, कॾहिं कॾहिं पाण खे लॻंदो आहे त हेॾो कयां थी त बि दड़का था ॾियनि दादी, लॻंदो आहे ईअं। छो जो असां इंसान आहियूं न, मन आहे अहिड़ो असांजो, भले केॾो बि मन विश्वास हुजे दादी जन में, पर तॾहिं बि काई न काई ॻाल्हि चढ़ी ईंदी अथव कॾहिं कॾहिं। त मां केॾो कंदी आहियां दादी जन जो, तॾहिं बि ॾिस हीअं चई ॾिनई, पर उहा पोइ ख़बर पवंदी आहे त छा में असांजो भलो आहे। इहा ॻाल्हि न कई त उहा पक असांजो हुन में भलो आहे। जीअं चित्तौड़ में पलव पिया पाइनि त सभु पाराइनि पिया पलव, सभिनी जो पाइनि पिया, त हिन ईशी पलव पई पाराइसि, 5 जो नोट खणी दादीअ जे पलव में विधई त दादी 5 जो नोट कढी फिटो कयईं। हीअं पई मन में चए त ईअं छो कयईं, ईअं न करणु खपे हा दादीअ खे। ॿियनि जा साॻा पाइनि था पलव, बाक़ी मुंहिंजो नथा पाइनि। नोट खणी फिटो, हा नोट खणी फिटो कयईं, पर मन बि त हलियो हूंदुसि न तेॾी महिल, भई हीअं दादी जन छो कयो। त हीअ चए पई मां हली थी वञा, मां विया ई कान थी। पोइ हिन जोरीअ वञा त नंढी थी गुजरात विहारियईंसि, जोरीअ ठहियो हिन जो पलव त कोन पातनि दादी जन, पर हिनखे मन में ॾाढो थिए पियो। त ॿिए ॾींहुं निकितासीं उतां चित्तौड़ मां, त हिते आई ऐं हिन जो घोटु चएसि थो उते पलव बलव त कोन पाराया आईं नी, ऐं मां हाणे नौकिरी न कंदुसि, मां राजीनामो ॾेई आयो आहियां। हिनखे ख़बर पई त दादी जन छो पलव न पातो। वरी मां खणी करे 5 नोट भरी दादी चयमि दादी मुंहिंजो पलव पाए तुंहिंजे, एॾो खणी परे उछले चॾे उछल कोन पाईंदी साईं। कॾहिं ईअं चवंदा बि कान्हनि कंहिंखे। केॾी देरि अलाए छा पहिरियां त ओराइट जी वई असां अंदरि ई अंदरि ईअं थिए, सम्झी सम्झी धीरे धीरे मन खे सम्झाए हिन में करामत हुई रूम में वियासीं। पोइ चयो नंढी हीअं छो थी, कुझु राज हूंदो, ॾिस त पाण ई ख़बर पए संत जो कुझु राज हूंदो। पोइ घरु आयसि त वाधाई अची मिली, सुठो कमु थी वियो। जेको पलव पई पारायां उहा गाॾी रोज़ु अची वञी न पिया सघनि पोरबंदर में, इलाही हैरान हुआसीं असां। चई हाणे मां राजीनामो ॾिनो, हाणे मां हिते ई हूंदमि, मां त ठरी पियो। दादी ख़बर पहिरियां नथी पए न ख़बर, अहिड़ियूं माना इलाही ॻाल्हियूं आहिनि ख़बर कान्हे नफ़े घाटे जी, हुनखे पूरी ॼाण आहे। पोइ कॾहिं प्यार सां कॾहिं दड़के सां दड़को ॾेई छॾियईंसि न त कोन पाईंदी मैं। हा पोइ आया बि उतां आया मेले तां मुंहिंजे घर, दीदी वठी आहिनि, आया दीदी कोन आई, दादी आया मुंहिंजे घर। त हाणे ओचितो आया त असां मुङ कया आहे, कोकी पचाई, तेॾी महिल न पिया खाइनि। चई पर खणी वेंदी मैं, मूंखे ॾे इहे कोकी ॾे मुङ ॾे, मां घर थी खणी वञा। मुङ ठहिया पोइ न वरिता एॾी सुठा, ॻरी विया अलाए कहिड़ा छा। त उते विया त दीदी चई एॾी वखाण कनि
कोकी ॾिस ईशा कहिड़ी पते चयोमांसि सलाह उते पिया त दड़का ॾियनि उते पिया त प्यार कनि हाणे संत हेॾो मुंहिंजा त मुङ अॼु ठहिया पोइ ॿार खाइनि न पिया ॾाढा नरम थी विया आहिनि पर हाणे कोकी उन्हनि खणी आए जे मूंखे घड़ी घड़ी चवनि ही खाई त ॾिसे सली टुकड़ी त खाई ॾिसे कहिड़ी मस्तु पचाई अथई कोकी वरी किशा खे चवनि खा कोकी ॾिस कहिड़ी आहे ॾिस तए ते तेल बि न मखियो अथई इन ई कई ते चवांसि पई हाणे मां छा कयां दादी उते पिया त दड़का ॾियो उते पिया त प्यार कयो संतन जी लीला ई अलॻि हा उन्हनि जी लीला अपार आहे असां नथा सम्झी सघूं वरी उते हिकु दफ़ो मजलस न कयूं दीदी हा त असां दीदीअ खे चयूं पिया मज़ो हेॾो न आयो न मजलस खाधीसीं कोन त मेलो लॻो ई कोन मज़ा हेॾी न आई न हिते आया ऐं गोपीअ मजलस कई चई हिननि ॿिनि खे त सॾु कर अरे हिन हथ सां पिया हीअं खाराइनि हिनखे सालो ॾे कान कई हक़ीक़त में दादी ही आया न हा त मां त ॿियो कुझु ठाहियो हो पर हा। मां माना घर जे लाइ रुॻो थोरो हिकिड़ो क़ीमो ऐं कलेजी वठी आया त उहो ठाहियो हो पर दादी अचण जी थी न भई अचनि था त ॿियो ठाहियोसीं त मुंहिंजे नूंहंनि खे चयोमांसि इहो बि खणी अचिजो भई क़ीमो कलेजी खणी अचिजो भले इहो त ठाहियो घर लाइ इहो थोरो ओतिरो ई खणी आहियूं थोरो दादी चए तव्हां ॿियो केरु बि न खाए ख़ाली हिननि ॿिनि खे ही ॿ खाइनि सच में अहिड़ो सालो पियो ॾिया। थिए। दादी आहे भई रंग निराला चई हिननि ॿिनि खे ॾे, हे ॿ खाइनि ख़ाली। थी वञे अहिड़ियूं दादी दीदी जेको ॿुधायो दादी ॾाढो असांखे घुरंदा अखि न कढंदा अखि असां मां न कढंदा भॼन ॻाईंदासीं त चवंदा सली खाइण पीअण हिननि जो अथई सजायो सकायो सजायो हिननि जो अखि न कढंदा ॻाइनि थियूं न इहे साईंअ जी महिमा थियूं ॻाइनि साईंअ जो प्रचार थियूं कनि ॾाढो माना ॾेखींदा ॾाढो अधु या निर्मला देवी जी कर संत जड़ के मीठा लागे साहिबन में मीठा लागे भाग ठाहे विया आहिनि थोरो मूंखे पाण दीदी हिकु ॻाल्हि जो इलाही अफ़सोस थींदो पर तव्हांखे पंहिंजे नमूने उहा ॿुधाईंदीमांव ॻाल्हि छा हा उहा हा हिकिड़ी माना उहा मां तव्हांखे खाली ॿुधाइजां त चवंदी आहियां त संतनि जो पाण राज नथा सम्झी सघूं नथा सम्झी सघूं असांखे उहा ॿुधी ई कान्हे कोन्हे का दादी त अंतर्यामी थोरियूं ॼणियूं हिन में बि विझूं हा ॿिन्ही में विझी छॾियूं ॿी केॾे कयोसीं उहा वई पुठियां मोकिलियो हा हिन में बि विझ ॿीअ में हिन में उहा विझ पुठियां वई आहे ॿियो वारी रखां सतगुर संगत पाराए पंज डोडा साबित किए जो पंज डोडा साबित किए जो जय राम श्री राम गुरु अर्जन देव ताराए पंज डोडा साबित किए जो पंज डोडा साबित किए जो जय राम श्री राम साध संगत में ईंदो सुख भागन वारो थींदो सुख नसीबन वारो थींदो चौराम श्री राम बोलो निर्मला देवी की गुरु अर्जन देव दातार की साईं लैणा राम साहिब साहिब की जय दीदी मीना सलेब कथा निर्मला देवी हीअ कथा पंजनि डोडनि ऐं साग टके जे नाले सां मशहूरु आहे बाबा जिन जे कथा में प्रेमी हिन कथा खे ॿुधण लाइ घणी इच्छा रखंदा हिन कथा खे 5 वर मिलियल आहिनि जंहिं बि आश सां प्रेमी इहा कथा कराईंदा हुआ त हुननि जी आश पूरी थींदी हुई मुख़्तसिर कथा हेठी आहे पंजाब जे अमृतसर शहर में हिकु गृहस्थी जोड़ो घणनि सालनि खां बेओलाद हो
खेनि ॾसु मिलियो त गुरू अर्जन देव जिन वटि वञी वेनिती करियो त तव्हांजी झोल भरींदा। सो ॿिन्ही ज़ाल मुड़ुस गुरू अर्जन देव जिन जे आस्थान ते अची ख़ूब शेवा कई। एतिरे क़दुर जो भंडारे जी टुकड़ी पंगत में वेही कोन खाईंदा हुआ ऐं जूठनि पातलुनि में जेकी बचल हूंदो सो खाई गुज़र कंदा हुआ। जॾहिं गुरू अर्जन देव जिन जे कन ते इहा ॻाल्हि पई त खेसि घुराए पुछाऊं त हेॾी शेवा पिया करियो, पोइ पंगत में वेही लगर जी टुकड़ी नथा वरतायो, तंहिंजो कारण कहिड़ो? तंहिं ते अर्ज़ु कयाऊं जॾहिं पंगत में वेहण जे लाइक़ु बणाईंदा तॾहिं ज़रूरु वेहंदासीं ऐं पंहिंजे दिलि जो हाल खोले कयाऊं। गुरू जिन मीरी पीरीअ जा मालिक सिखनि जो दर्द भरियो दास्तान ॿुधी खे सिक पोथीअ ते हथु रखण लाइ चयाऊं ऐं ॾिसी चयाऊं अव्हांखे त औलाद लिखियल ई कोन्हे। सिखनि घणी निमरता सां वराणियो, लिखण वारा त तव्हीं आहियो जो अॻु न लिखियो अथव त हाणे खणी लिखो। गुरू जिन खे सॼो सम्झी वरी ॿियो दफ़ो हथु रखायो ऐं फरमायो पुटु न पर तव्हांखे कन्या मिली सघंदी। ॿिन्ही ज़ाल मुड़ुस गुरुनि जो वचन अखियुनि ते रखी चयो इहा कन्या बि सुठी औलाद वारा त सॾिबासीं। समूह पाए खे हिकु कन्या ॼाई जंहिंजो नालो रखियो निर्मला। अॼु नंढी सुभाणे वॾी गुरुनि जी बख़्शीश बालकी अहिड़ी त गुणनि वारी थी जो के सरस्वती त के लक्ष्मी करे सम्झंदा हुआ। रोज़ानो नेम सां गुरुनि जे दर्शन लाइ बि ईंदी हुई। गुरुनि बि मथियसि महिर करे खेसि गुरुमुखी अखर सेखारिया ऐं हिकु 5 ग्रंथी बि तोहफ़ो करे ॾिनी जा घणी सिक ऐं श्रद्धा सां पढ़ंदी हुई। जॾहिं जवान थी त माइटनि संदसि शादी कश्मीर जे कंहिं शहर में हिकु लाइक़ु कुटुंब में कराई। गुरुनि जी ॾिनल बख़्शीश 5 ग्रंथी साण ॾिनी। निर्मला नितनेम सां सुबुह जो सवेल उथी हुनजो पाठ कंदी हुई, पर निर्मला जो घोटु इहा ॻाल्हि सही न सघियो ऐं खेसि कवरो ॻाल्हाए चयो रोज़ु असांजी निंड थी पिटाई, पोथी खणी लिकाए छॾियईं। निर्मला वीचारी त सब्रु करे वेई, रोज़ु गुरू जिन खे पुकारींदी रहंदी हुई त हाणे पाण अची संदसि घोट खे सम्झाइनि ऐं खेसि 5 ग्रंथी जो पाठ अॻे वांगुरु शुरू कराइनि। हुन विच में निर्मला पुटु ॼायो जंहिंजो नालो रखियो मोहन। वेसाखीअ जे मेले ते जॾहिं किथां किथां जी संगत अची अमृतसर में इकठी थींदी हुई त कश्मीर तो राजा बि अची उते निकितो। गुरू अर्जन देव जिन खे वेनिती कयईं त कुझु देरि राजधानीअ में हली चरण घुमायो। गुरू जिन वराणियो तो अॻु में बि घणा दफ़ा पे चयो आहे पर असीं हली न सघियायूं, हाणे ज़रूरु हलंदासीं। जॾहिं गुरू अर्जन देव जिन कश्मीर पधारिया त राजा शहर में पड़ो घुमायो। सभई अची दर्शन ऐं सत्संग जो लाभ वठनि। निर्मला पड़ो ॿुधो त ॾाढो गदगद थी त हाणे गुरू जिन मुंहिंजी आश ज़रूरु पूरी कंदा। सो पंहिंजे घोट खे संदन वटि वठी हलण लाइ वेनिती कयईं, पर संदसि घोटु मञे ई न। जॾहिं चयाईं गुरू जिन अमृतसर मां था अचनि, संदसि माइटनि ज़रूरु काड़ मिस्री मोकिलींदी सां ॾे वठी अचूं, त उन जी लालच ते जवाबु ॾिनई पाण अकेलो वञी गुरुनि सां गॾिजी ईंदो। निर्मला उन ई ख़ुशि थी। जॾहिं निर्मला जो घोटु सत्संग में पहुतो त काफ़ी भीड़ लॻल हुई। पाण हिकु कुंड वठी बीह रहियो। सत्संग पूरो थियो त गुरू जी नज़र मथसि पई। सम्झी विया त हीउ निर्मला जो घोटु आहे। इशारो करे खेसि वेझो अचण लाइ चयाऊं। ॿुधायूं त निर्मला जे माइटनि घणेई शयूं संदसि लाइ मोकिलियूं आहिनि। हिकु नाणे जी थेली बि ॾिनी अथनि जा संदसि हथनि में ॾियणी आहे। निर्मला जे घोट तंहिं ते अर्ज़ु कयो पाण संदसि घर में अची भोजन कर ऐं नाणे जी गंढ रूबरू निर्मला खे ॾियनि। गुरू जिन क़बूलु कयो ऐं चयाऊं असीं ज़रूरु ईंदासीं, असां सां गॾु इहे सारी साथ संगत जा ॾिसी तो साह बि ईंदी। निर्मला जो घोटु शयुनि जो गाॾो भराए अची घर पहुतो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। तंहिं ते निर्मला पुछियसि गुरू जिन खे कॾहिं भोजन अची करण लाइ चयो अथव? जवाबु ॾिनई सभागी मूं गुरू जिन खे अकेलो अची भोजन करण लाइ चयो, पाण वरी सॼी संगत वटि अचण लाइ ख़्यालु ॾेखारियमि। सो एॾी वॾी ख़लक़ लाइ कीअं भोजन ठही सघंदो? मां त इन करे चुप रहियसि। निर्मला चयसि तव्हां ॻाल्हि त घटि करे छॾी, नोतो ॾेई वापसि वठणु कीअं ठहंदो? हाणे गुरू जिन खे दावत ॾिनो त कुझु त मन में सोचियो हूंदव, सो भले एतिरो ई सीधो मूंखे ॾींदा, वरी वञी गुरू जिन खे मञाए अचो। हूअं त निर्मला जो घोटु मञण वारो कोन हो, पर नाणे जी गंढ जा ख़्याल में हुअसि। सो निर्मला चयईं मां 1.25 सेर अटो मकईअ जो ऐं 60 टकीअ जो ॾींदसि। निर्मला चई इहो बि सुठो, तव्हां वञी गुरू जिन खे मञाए अचो। वरी बि निर्मला सां पक पकाइण करे गुरू जिन खे दावत ॾिनी। गुरू जिन त हिकदमि हा कई ऐं खेसि वक़्तु ॾिनई। ॾिनल वक़्त खां अॻु में निर्मला वॾी श्रद्धा सां भंडारे जी तयारी कई। सम्झाई त संदसि किथो मुंहंनि मथां भंडारे में अचे अटे वग़ैरह बि हथ विझे। सो खेसि पासे वारी कुठी में सुम्हारे आहे। पाण वॾी जुक्तीअ सां भोजन तयारु करण खे लॻी वई। पतीअ खां मिलियल मकईअ जे मां पूरा 5 हिसा करे हथ सां तिपे हिकु ॾोढो त हिते पचाइण लॻी। जीअं पचाए पई तीअं जपजी साहिब जी पौड़ी पे पढ़े। सतनाम करता पुरख निर्भयो निर्वैर गुर प्रसाद जप आदि सच जुगाद
नानक होसी भी सच। आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। जॾहिं 5 ॾोढा ऐं साग टके जो ठही तयारु थियो त चङीअ त ढके मुअन जी सुध लहण ॾेई। दर खोले ॾिसे त मुअन मोह पियो आहे, हिकु कुंड में नांग पियो फूकू ॾे। हिकदमि दर खणी बंदि कयाई। सोचाई जे हाणे रड़वाको कंदसि त गुरू जन कीअं ठहियलु भंडारो कीअं स्वीकार कंदा। सो जीअं तीअं सूर पी वई। जॾहिं गुरू जन सॼी संगत साथी पहुता त संदसि जोगो सत्कार कयाई। गुरू जन विछायल आसन ते विराजमान थी पुछो, असां ॿुधो आहे तव्हांखे कोॾो आहे। सो हुनखे खणी अच त पथर करे पोइ भंडारो वरिताई। निर्मला पंहिंजी मजबूरी ॾेखारी त संदसि किको मुअन गहरी निंड में सुम्हियो पियो आहे। जंहिंखे सुथारींदसि त संदसि घोटु गुस्सो कंदो। गुरू जन त हिते चयसि असीं उथारियुसि त। निर्मला चयो तव्हीं धणी मालिक आहे, जंहिं कोठीअ मुअन सुम्हियल हो ओॾां ई वठी वियमि। दर खोलण ते जो दृश्य ॾिठाऊं सो ॾिसी सॼी संगत विस्मय में पइजी वई। मुअन जो पिता कूबो शिगारो ॾेई रुअण लॻो। गुरू जन पंहिंजे लखुड़ सां नांग खे मारे मात कयो ऐं हुनखे मुक्ति ॾिनऊं। पोइ निर्मला जे पतीअ खे परबोध ॾिनऊं कि शांत कर। पुछाऊंसि असां निर्मला खे नंढे हूंदे हिकु पोथी ॾिनी हुई, सा रखियल आहे, हुजे ई त खणी अचूं। हिकदमि हा करे उहा पोथी 5 ग्रंथ खणी आयो। गुरू जन साफ लोटे में जल भरे अचनि लाइ चए जो भरे आयो। पोइ ॿिन्ही घोट कुंवार खे गॾु विहारे 5 ग्रंथीअ मां सुखमनीअ जी 15वीं अष्टपदी जी 7वीं पौड़ी। सर्व निदान राखी दृष्टि माए, पूर्व लिखे का लेना पाए। सब कुछ तिसका करने जोग, जिसमें दूसर हुआ न हो। जप जन सदा सदा दिन रहनी, सबके उच्च निर्मल करनी। कर कृपा जिसको नाम दिया, नानक सोजन निर्मल किया। कर कृपा जिसको नाम दिया, नानक सोजन निर्मल किया। पढ़ण लाइ आज्ञा कई। पौड़ी पढ़ पूरी कयाऊं त लोटे वारे जल मां पाण मुअन ते छंडो विधऊं। छंडे विझण सां मुअन उथी खड़ो थियो। चौधारी वाधाई मिली वई। पोइ निर्मला खे चयऊं हाणे भंडारे में हल, उते बि अची छंडो विधऊं। निर्मला जे ठहियल 5 ॾोढा ऐं साग टकीअ ते छंडो विधी भंडारा भरपूर पोयो न पियो लोको भंडारा भरपूर काल संकट दूर। भंडारा भरपूर काल संकट दूर जो शब्द उचारे सॼी संगत जी पंगत लॻारायूं। न रुगो वेठल संगत पर ॿी बि जेका आई वई पेट भरे खाई गुरु अर्जन देव दातार की, साईं लैणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की जय। आख़िर में हुन इहे दुनिया सां कथा जी समापति कंदा। विच विच में गुरबाणीअ जा शब्द ऐं ॿिया लाॻापो रखंदड़ भॼन ॻाए संगत खे जो आनंद वठाईंदा। सो वर्णन करण खां ॿाहिरि अंत में कथा जो मूल सार वर वर करे जोराईंदा। हिन कथा खे 5 वर मिलियल आहिनि।
नाग जे मुंहं खे डंगियो सो गुरु अमरदास साहिब जिन जे पातशाही में सिखो पर सत्संग में माठ करे कोन वेंदो ऐं ॿियनि सिखनि जे ध्यान में भंग विझंदो। जॾहिं सिखनि गुरु अमरदास साहिब जिन खे शिकायत कई त गुरु जिन खे शराब ॾिनो त नाग जी जून पाईंदो। उहो ॿुधी उहो सिख हिरास थी वियो ऐं भुल बख़्शाइण लाइ वेनती कई। गुरु जिन फरमायो नाग जी जून त पाईंदे पर असांजी गदीअ ते पंजी पातशाही तुंहिंजी मुक्ति कंदा। सो गुरु अर्जन देव न नाग जी मुक्ति कई। कंहिं बि घर में अघोरी दुख हुजे त इहे कथा ॿुधण सां दुख दूर थी वञे थो। जंहिंखे औलाद कोन आहे से बि इहा कथा ॿुधण सां औलाद वारा थियनि था। मुड़ुस जो मुंहुं पंहिंजो ऐं ज़ाल जो मुंहुं पंहिंजो, यानी घर में अणबणत हुजे उते बि इहा कथा कराइण सां ॿई खीर खंड थी वञनि था। घर में सुबुह जो खाइण लाइ आहे त शाम जो कोन्हे उते बि इहा कथा ॿुधण सां भंडारा भरपूर थी वञनि था। निर्धन आहिनि, धन खां सवाइ ॾाढो ॾुखियो वक़्तु पिया गुज़ारनि त इहा कथा ॿुधण सां धनवान बणिजी वञनि था। जीअं गुरु जे नाणे जी गंढ निर्मला जे हथनि में ॾेई संदसि घर खे धन सां भरे छॾियो। तूं अची हाणे गर्दीअ में काॾे ईंदी, तूं अच। देर छो थी कनि अलाए छो थी कनि इन खे छॾ। माल वठण में बेड़ी देर, माल पहिरियों वठो न, माल वठण में बेड़ी देर। हिन खां त मस्तु मां अहिड़ो खणी आई आहियां पोटे खां सुठो सम्झे ई नथी अलाए छा। साईं लेणा राम साहिब हे त ॾेखारियांसि। हा हाणे ॿियो पोटो ॼमाई न त अहिड़ो वठी ॾिजां ॿेड़ो। राम ॾिसे पियो थो न तुंहिंजो नालो अचे थो, तूं ॾिसे थो सत्संग। बि अञा पूरी हिनखे ॾिन वॼो अक्सर ॾिठो वियो आहे जिन बि प्रेम जंहिं बि आश सां इहा कथा कराई आहे तुंहिंजी आश पूरी थी आहे। हिन कथा जे आख़िर में प्रसाद बि ढोढे ऐं साग जो विरायो वेंदो आहे। दरबार साहिब में बाबा जिन इहा कथा गुरुपुरब जे शुभ उत्सव ते 3 ॾींहं जारी रखंदा हुआ, पर प्रेमियुनि वटि वक़्त जे कमीअ सबबु 3 कलाकनि में समाप्त कंदा। घणनि ई प्रेमियुनि हिन ई कथा जा पाण वटि कैसेट भरे रखिया आहिनि ऐं औखे वेल कथा ॿुधी राहत पाइनि। बोलो भाई शेवाराम साहिब की जय, निर्मला देवीअ की जय, गुरु अर्जन देव दातार की जय। हाणे हिन में थोरा विझी पोइ हुनखे ॾे ख़ुशि। हा ॾियो तव्हां विझो न, मां त विझां तव्हां वटि अखंड भंडारो काॾे वई बच्चन कढी दो इहो ॾियोन पोइ इहो ई ॾियोन न भला। हा इहो विझी ॾियोसि त हिन टेलीअ विझी ॾियोसि न, टेली ॾियोसि। हा पइजी वेंदो। आई अॼु बाग तो खुलाई अमड़ी ॾिया नंढी मम्मी जे पर्स भले नओं खणो न दीदी, जेको खणी आया उहो बि खणो, ॿई फेरा न। उहो त हे बेरो त हे फेरियो न हलिया बेरे जो वीडियो सोनो कढी बेड़ो खजाना ए भंडारा भंडारा भई थी करे त हिनखे त खपेसि न कि हिकु थी वठण वञा हे थी वठां त साईं लेणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की जय। कया न हेॾे केक कटिंग केक पहिरियों हा कटियो त पोइ वांदो न कमला आंटी ॾेखारियो। कमला आंटी ॾेखारियो करे वठे पहिरियों केक कटिंग। हिकु मिंट ॾियो ट्राइपॉड खणी छॾियो भले ॾियो न हिते ईअं ई झले चयो दीदी मोबाइल खणी करे कई चारे कटियूं ये रखो न 4 गोॾे ते
ॿियो बि कढो सभु गोॾनि ते रखो केक चाहे ॿियो बि केक कढो चयो त सभु रखो खणो दीदी हिक ई जॻह ते 4 केक आयो पाण 4 साल न मनायो आहे यो आई लिखियल आहे DADI हा त ठाहियल रखणो पवंदो हाणे ए वारो रखो हो जो ए हे अथव ए डी आहे हे वारो ॿियो नंढी आंटी तव्हां पकड़ियो न हुन पासे कीअं थींदी हा हाली पकड़नि न हा इहो ॾियो भले कयो वरी ही हाणे आयो ए आई आहे हा ॿियो कढूं न हिकु ॾियूं न पहिरियों हाणे ये मां पकड़ां ना वो पकड़ो दीजिए हलो ये मथे भी करे कृष्णा बाबू सजो साहिब की जय लाला राज साहिब की पूज माता साहिब की पूज अम्मा साहिब की सभिनी संतन महात्मा गुरुदेवन की परम पूज्य दादी साहिब की जय मालई आयो सितारो आकाश मालई आयो सितारो दादी साहिब जो जन्मदिन आयो मोबाइल पे चालू साहिब जो जन्मदिन मुंहिंजो त लाइव चालू आहे न फोटो न ईंदो आंटी कढे न वता आंटी भी करे कढणो पवंदो फोटो कढो हिकिड़ो आंटी ॾियो मूंखे ॾियो तव्हांजो मोबाइल बराबर जा दादी मम्मी रखियो ईअं बराबर दादी नालो ये मोबाइल में बजाए काने मोबाइल में तो संत थई सरोवर बाबा संत थई सरोवर लाइट पकड़ो ना मम्मी तारण तुझे कारण बजाए जागी थोड़ो इन्हनि जो सीन खणो सरस जागी जीवन भागी संत थई सरोवर बाबा संत थई सरोवर संत थई सरोवर पापन भरा पंछी तू नीच बीमार नीच बीमार गीत कोने पेंदी यार मनड़ा कोने पेंदी आकाशामाला आहे सकाळी लूट पूज्य दादी साहिब जो जन्मदिन आयो सितारो आकाशमालई आयो सितारो दादी साहिब जो जन्मदिन आयो दादी साहिब जो जन्मदिन आयो वाधायूं 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 सारी संगत खे वाधायूं वाधायूं वाधायूं
लगियूं हवाऊं दिल खे वणंदड़ लगियूं हवाऊं दादी साहिब जो जनम ॾींहुं आयो दादी साहिब जो जनम ॾींहुं आयो आकाश मां लही आयो सितारो आकाश मां लही आयो सितारो दादी साहिब जो जनम ॾींहुं आयो दादी साहिब जो जनम ॾींहुं आयो वाधायूं 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 सारीअ संगत खे वाधायूं 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 सारीअ संगत खे वाधायूं तारीख़ 5 महीनो हे लाइव चालू तो सजी संगत दिसेव थी दादी साहिब अवतार वठी आया भी मौज मनायो क्षमा लई आयो सितारो आकाश राजा लई आयो सारी संगत के लख लख वाधायूं 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 मां भी नचम पर मुझे के फोटो न लाला राज खट ते भी करे नचंदा हुआ इन तारीख़ अज दिल थे तो ही अमा लाला राज जो ज्ञान धारे मन मौज में आयो दिसी सतंगरा छोट जा लाइव में आयो दिसी सतंगरा छोट जा मन मौज में आयो एरो कामिल आयो करने दे पिता गोला राम जे घर जन्म पोइ नचंदियूं न वरी
बोल साईं लालाराज साहिब की जय। जो कई भगत आया हाणे नाला फेरायो ने कृष्णा ईशी मासी में जो गुलाम मुंहिंजो बाबा तोखे प्रणाम। थधो कोन थो चांहि पिया बेड़ो त मुंहिंजे साईं जो पाणे तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे साईं जो पाणे तरंदो ईंदो, पाणे तरंदो ईंदो तंहिंखे लहर न ॾोॾो ईंदो, पाणे तरंदो ईंदो तंहिंखे लहर न ॾोॾो ईंदो। बेड़ो त मुंहिंजो, हा बेड़ो त मुंहिंजो, बाबा बेड़ो त मुंहिंजो, पाणे तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे साईं तरंदो ईंदो। वेठी आहियां बाग में बाग घुमाईंदो, वेठी आहियां बाग में बाग घुमाईंदो, खटा मेवा बाग जा मिठा करे ॾींदो, खटा मेवा बाग जा मिठा करे ॾींदो। बेड़ो त मुंहिंजो, बाबा बेड़ो त मुंहिंजो, बाबा बेड़ो त मुंहिंजो। भॼन ॻाइणो हू कयो न, बोतल न पीती। बेड़ो तुझे हा बोतल त ॾियो, बोतल बोतल फल तोखे मिठा करे ॾिनी अने छा खपई बोतल ॾियो हिकिड़ी। हा बोतल वो नंढड़ी पाई असांखे वॾी खपे असांखे वॾी खपे। बोतल न पीती न प्याली अम्मा पीती, बोतल न पीती न प्याली साईं लाला राज दे फिर मां पीती त पीती आ ॾाढे प्यार सां मूंखे प्यारी कने आराम सां। बोतल न पीती न प्याली अम्मा पीती छोरी निरालो आ
पीतिया ॾाढे प्यार सां मूंखे प्यारी कने आराम सां पीआरे तो गरीब साहूकार न नियारे तो प्यारे तो जो मैं धनवा पीतिया ॾाढे प्यार सां मूंखे प्यारी कने आराम सां प्यारी सासू मरी उथियायूं जीअंदासूं प्यारी सासू मरी उथियायूं जीअंदासूं में आखिया लालाज साथिया बरम न बाकिया लालाज साथिया ॾाढो सुहानो पीतिया ॾाढे प्यार सां मूंखे प्यारी कने आराम सां पियूं त प्यारी सासू मरी उथियायूं जीअंदासूं प्यारी सासू मरी उथियायूं जीअंदासूं परम न बाकिया साथिया परम न बाकिया साथिया समोई ॾाढो सुहानो प्यार सां मूंखे प्यारी कने आराम सां बोतल पीती न प्याली अम्मा पीती